नाज़रीन, इस्लामाबाद में क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जो बंद कमरे में इजलास पार्लियामेंट हाउस में थियो, जंहिंमें अस्करी क़यादत तरफ़ां वालारियल कश्मीर, अफ़गानिस्तान ऐं ख़िते जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिं ते पार्लियामानी सियासी क़यादत इत्मीनान जो इज़हार कयो। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जो इजलास स्पीकर क़ौमी असैम्बली ऐं कमेटी जे चेयरमैन असद कैसर जी सदारत हेठि 8 कलाकनि ताईं जारी रहियो। इजलास में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद, DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार शरीक थिया, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान शिरकत न कई। इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि शरीक थियो, जॾहिं त चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। वफ़ाक़ी इतलात वारी वज़ारत पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त DGISI कश्मीर ऐं अफ़गानिस्तान जी मौजूदा सूरत हाल, अहम परॾेही मामलनि, क़ौमी सलामती समेत अंदरूनी चैलेंजनि ऐं ख़िते जी तब्दीलियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त पाकिस्तान अफ़गान अमन अमल में ख़ुलूस सां गॾु निहायत मुस्बत ऐं ज़िम्मेवाराणो किरदारु अदा कयो। पाकिस्तान जी भरपूर काविशुनि सां अफ़गान धड़नि ऐं ग्रुपनि में ॻाल्हियुनि जी राह हमवार थी। पाकिस्तान जी भरपूर कोशिशुनि सां अमरीका ऐं तालिबान विच में मायना रखंदड़ ॻाल्हियूं शुरू थियूं। ब्रीफिंग में चयो वियो त अफ़गानिस्तान में पाइदार अमन ऐं इस्तेहकाम दरअसल ॾखण एशिया में इस्तेहकाम जो सबबु बणिजंदो। पाकिस्तान अफ़गानिस्तान में अवाम जी हक़ीक़ी नुमाइंदा हुकूमत जी हर सतह ते आजियां कंदो ऐं पाकिस्तान तरफ़ां अफ़गान अमन लाइ पंहिंजो ज़िम्मेवाराणो किरदारु जारी रखियो वेंदो। इजलास में ब्रीफिंग में ॿुधायो वियो त पाकिस्तान जी सरज़मीन अफ़गानिस्तान में जारी तकरार में इस्तेमालु न थी रही आहे। उम्मीद आहे त अफ़गानिस्तान जी सरज़मीन बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदी। अफ़गान सरहद ते तार लॻाइण वारो कमु 90% मुकमल थी चुको आहे। कस्टम्स ऐं बॉर्डर कंट्रोल जो बि मौसर निज़ाम जोड़ियो पियो वञे। ज़रियनि मूजिबि ब्रीफिंग में ॿुधायो वियो त अफ़गान तकरार सबबि 5 खां 7 लख पनाहगीरनि जे पाकिस्तान अचण जो इम्कानु आहे। अफ़गान पनाहगीरनि खे सरहदी इलाइक़नि ताईं महदूद रखियो वेंदो। पधिराई मूजिबि सियासी ऐं पार्लियामानी क़यादत ब्रीफिंग ते इत्मीनान जो इज़हार कयो ऐं अफ़गानिस्तान में अमन, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। इजलास में शिरकत कंदड़नि चयो त अहिड़ा इजलास अहम क़ौमी मामलनि ते क़ौमी इत्तिफ़ाक़े राय खे जोड़ण में अहम किरदारु अदा कंदा ऐं क़ौमी मामलनि ते हम आहंगी खे हथी ॾियण जो सबबु बणिजनि था। पधिराई मूजिबि ब्रीफिंग में सवालनि ऐं जवाबनि जे सेशन में मेंबरनि पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। सिफ़ारिशनि खे सिक्योरिटी पॉलिसी जो अहम हिसो सम्झो वेंदो। ब्रीफिंग खां पोइ वक़फ़े दौरान ॿाहिरि अचण ते जॾहिं शहबाज शरीफ खां इजलास बाबति पुछा कई वई त हुन ॿुधायो त मौजूदा सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई, इहो तमामु बहितर हुई। ब्रीफिंग मां मुतमइन आहियां, इन कैमरा ॻाल्हि ॿोल थी, तफ़सील नथो ॿुधाए सघां। अपोजिशन लीडर खां सवाल कयो वियो त जनरल बाजवा बि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि, जंहिं ते हुन जवाब ॾींदे ॿुधायो, जी बिल्कुलु ॾिना आहिनि।